अस्सलाम वालेकुम नाज़रीन। दादू खां सरवर जलाल सोलंकी जी ख़बर शेयर कंदा हलूं। दादू में उम्मे रुबाब चांडियो सां यकजहदी लाइ दादू शहर के नौजवाननि पारां हथनि में बैनर खणी दादू प्रेस क्लब आॾो एहतजाजी मुज़ाहिरो करे धरणो हयो वियो। उन मौक़े ते मुज़ाहिरीन नसीर भंड, हुसैन भंड, राजू मला, माजिद अली बाट, शाहज़ेब ऐं ॿियनि चयो त सिंध जी मज़लूम न्याणी उम्मे रुबाब गुज़िरियल 2.5 सालनि खां इंसाफ़ लाइ दरबदर आहे, पर संदसि खे इंसाफ़ नथो मिले। संदसि जी 3 घर भातियुनि, ॾाॾो, चाचो ऐं भाउ खे सरेआम गोलियूं हणी क़तल कयो वियो आहे ऐं जवाबदार पुलिस खां ॾाढा हुजण करे गिरफ़्तारियुनि खां आजा आहिनि। उन्हनि चयो त सिंध पुलिस न्याणियुनि खे तहफ़ुज़ ऐं इंसाफ़ ॾियारण में नाकाम थी वई आहे। सॼी सिंध उम्मे रुबाब चांडियो सां गॾु आहे। सिंध जी न्याणी उम्मे रुबाब सां इंसाफ़ न कयो वियो त पूरी सिंध अंदरि एहतजाजी तहरीक शुरू कई वेंदी, जंहिंजी ज़िम्मेवार सिंध हुकूमत हूंदी।